चौकंडो मुकबरो ही जोखिया जो कब्रिस्तान है जो तकरीबन 400 साल 500 साल पुरानो ही कब्रिस्तान है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असीं इन टाइम आहियूं जोखियन जो ही कब्रिस्तान आहे जंहिंखे चौकंडी मुकबरो चयो वेंदो आहे। हीअ गुलशन हदीद ऐं रज़ाकाबाद न रज़ाकाबाद जो इलाइक़ो आहे। अचो त तव्हांखे घुमायूं। ॿुधाईंदो हलां त हीअ चौकंडी जो मुकबरो जेको आहे हिन में जेके क़बरूं आहिनि उन्हनि में लेडीज़ जी अलॻि ऐं जेंट्स जी अलॻि क़बर आहे। हर क़बर ते अलॻि अलॻि नंबर लिखियलु आहिनि ऐं जंहिं पेशे सां वाबस्ता हुयो उनखे उन हिसाब जी डिज़ाइन जी जेकी आहे क़बर तयारु करे ॾींदा हुआ। ऐं हिते काफ़ी जेको आहे माना हिते दोस्त आहिनि। अचो त हिननि दोस्तनि खां पुछूं था। अनिल भाई 1500 ईस्वी जो अच्छा, मतलब कि 600 साल पुराणो ही कब्रिस्तान आहे। क़दीमी कब्रिस्तान सिंध जी जेकी सार संभाल आहे उहा सिंध गवर्नमेंट लहे पई। उन खां अलावा सकाफ़त खातो ऐं हिन में जेके दानिश्वर आहिनि सिंध जा जीअं ताजल बेवस थियो उन्हनि खे बि हिते ई दफ़नायो वियो आहे। चौकंडो जे नाले सां ई मशहूरु आहे चौकंडो कब्रिस्तान, मतलब कि चौकंडो मुकबरो ही जोखिया जो कब्रिस्तान आहे जेको तकरीबन 400 साल 500 साल पुरानो ही कब्रिस्तान आहे। तव्हां गौर सां ॾिसी सघो था हितुनि जो क़बरुनि जो डिज़ाइन अलॻि अलॻि आहे। हिकु मुकबरे टाइप माना हिननि कब्रिस्तान जो जेको ॾेख आहे ऐं ख़ूबसूरत डिज़ाइन सां ही कब्रिस्तान आहे। उनजी जो क़बरुनि जो डिज़ाइन ठहियलु आहे तव्हां ॾिसी सघो था। जीअं किले मां हर हिकु क़बर जो जेको हुनजो स्टाइल आहे तमामु मुख़्तलिफ़ आहे, बल्कि सभिनी जो हिकु ई जहिड़ो आहे। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीअ जेको आहे रज़ाकाबाद में आहे ऐं हिन ते हिकिड़ो बोर्ड नोटिस बोर्ड लॻल आहे त माना जेको हिन कब्रिस्तान खे या क़बर सां छेड़छाड़ी कंदो या थोरो घणो नुक़सानु कंदो त उन ते 50,000 रुपयो दंड बि आहे।
दोस्तों गुलशन हदीद ऐं क़ाइदाबाद जे विच में रज़ाकाबाद अचे थो, जिते ही चौखंडी मुक़बरो जे नाले सां मशहूरु आहे। हीअ जॻह तमामु क़दीमी आहे ऐं असां चाहियूं था त असां जेके सिंध दोस्त आहिनि, जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि, उहे अहिड़ी शयुनि खां वाक़िफ़ु रहनि। थी सघे थो घणनि दोस्तनि खे इहा ख़बर ई न हुजे त इहो क़ब्रिस्तान बि आहे। इहे जोखिया सरदार हुआ, उन्हनि जे ई माना इन में हुयो, पंहिंजो अंडर में हुयो। हाणे इहो सिंध गवर्नमेंट संभाले पई, सकाफ़त खातो इन खे संभाले पियो ऐं काफ़ी दानिश्वर जेके आहिनि, जेके अदीब आहिनि, उन्हनि जूं क़बरूं बि हिते ई आहिनि। तो सो असां सां गॾु रहो। दोस्तनि जंहिं दोस्तनि असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो, उहो महिरबानी करे असांजो चैनल सब्सक्राइब कनि ऐं असां पंहिंजे दोस्तनि खे अॻियां वधीक ॿियूं शयूं जेको असांजे हुन में हूंदियूं, नॉलेज में हूंदियूं, उहो तव्हांखे ॾेखारींदा रहंदासीं। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, असां सां गॾु रहो ऐं असां हाणे तव्हांखे वठी हलंदासीं हिकु नेक्स्ट टूर ते, तमामु बहितरीनु। अचो त हलूं ऐं तमामु दोस्तनि खे हिकु वरी चवंदोसि त अहिड़े जेके क़दीम आसार हूंदा आहिनि, इन्हनि खे घुमनि। महिरबानी।